अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त मां मौजूद आहियां अमेरिका जी रियासत टेक्सास जे शहर ह्यूस्टन में, जिते साना कन्वेंशन आहे। यानी अॼु असांखे हिते टियों ॾींहुं आहे, चौथों ॾींहुं। ऐं अॼु खां यानी 29 अगस्त खां हे साना कन्वेंशन शुरू आहे, जेको 29, 30, 31, 1 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदो। असां हिते जंहिं होटल में तरसियल आहियूं, मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी रहिया आहियो, वेस्टर्न गैलरिया में, हिते ई इहो कन्वेंशन बि आहे। हिते ई सभई दोस्त हिते गॾु थिया आहियूं, सिंध जी वॾियूं वॾियूं शख़्सियतूं गॾु थियूं आहिनि। ऐं हाणे जॾहिं सुबुह जो मॉर्निंग वॉक ते निकितासीं त मूंसां मुलाक़ात थी वई असद मेमन साहब जी। असद मेमन सिंध जो उहो नौजवान आहे जेको दुनिया जा 6 खंड जेके आहिनि, जिते वॾा वॾा पहाड़ आहिनि, उनमें माउंट एवरेस्ट बि अचे थो। हीउ पहिरियों सिंध जो नौजवान आहे जंहिं उहे पहाड़ सर कया आहिनि ऐं उते पाकिस्तान जो झंडो हणी आयो आहे। तव्हां हिन जा वीडियोज़ बि ॾिठा हूंदा, यूट्यूब ते असद मेमन लिखंदव त अची वेंदो। ऐं हिते हुनजी जेका जर्नी आहे उन बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं, वॉक बि कंदासीं। असद मेमन साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अलहमदुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ख़ैर ख़ैर, ठीकु ठाक। तव्हां स्पोर्ट्समैन चई सघूं था न हिनखे? सर यकीनन स्पोर्ट्समैन चई सघो था। स्पोर्ट्स में अचे थी न इहा शइ? सर ईअं ई आहे। माना तव्हांजे लाइ रांदि आहे इहा जेका पहाड़नि ते चढ़ण जो, जबलनि ते चढ़ण जी? बिल्कुलु ईअं ई आहे सर। इहो नंढे हूंदे खां ई शौक़ु हुयो? सर नंढे हूंदे खां न, थोरो वॾा थियासीं, कॉलेज ताईं पहुतासीं, अच्छा। त पोइ इहो शौक़ु बेसिकली ज़ाहिर थियो। अॻ में न हुयो, कॉलेज खां ई शौक़ु आहे। शौक़ु पहिरियों दफ़ो माना तव्हां कहिड़ी पहाड़ी जेका हुई, जबल हुयो जेको सर कयो? सर पहिरियों त नंढा पहाड़ हुया सिंध में, लाड़काने में त कुझु बि न हुयो। सो असीं वियासीं, मां वियो हुउमि इस्लामाबाद जी तरफ़। इस्लामाबाद में काफ़ी नंढियूं चोटियूं आहिनि जेके तव्हां जेको आउं बेसिकली स्टार्ट कयो जाता। शिमशाल ॻोठ आहे, हुंज़ा ॻोठ आहे, उतां खां मुंहिंजी 2016-17 में सफ़र जो स्टार्ट आहे, आगाज़ आहे। उते काफ़ी चोटियुनि जा नाला आहिनि। मिंगलिक सर थी वई, चिपुरसन वैली थी वई, इहे सभु नंढा नंढा आहिनि। इहे मिंगलिक सर त 6000 मीटर आहे, बाक़ी ॿियूं जेके 4-3000 उहे उतां स्टार्ट कयो। डायरेक्टली त एवरेस्ट ते न वियो हुउमि। सो इहो बेसिकली अॼु खां 10 साल या 9 साल पहिरियां जो टाइम हो जेको मां स्टार्ट। तव्हांजो माना एम इन लाइफ जेको आहे उहो 7 जेके आहिनि खंड आहिनि जीअं? न सर, एम इहो न आहे। इहो पहाड़ियूं सर करणियूं आहिनि सभु उहे? सर इहो ज़िंदगी जो मक़सदु थोरी आहे। इहो त हाणे जो मक़सदु आहे जेको इंशाअल्लाह 1-2 सालनि में थींदो। ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त सिंध जे नौजवाननि में कंहिं हिक न ॿिनि खे असरु ठाहियां मां। सिंध जे नौजवाननि खे पहाड़नि ते मोकिलण जी कोशिशि कयां मां। 7 खंडूं, 10 खंडूं, 15 खंडूं त इहे थी वेंदियूं न। ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त जेकी ख्वारी आउं कई, जेके इदारनि जी सपोर्ट न हुजण जे बावजूदु मां कई, उन खां बावजूदु इहो जॾहिं अगरि मां कयुमि, ऐं मुश्किल थियो, टाइम लॻो, लेकिन सुभाणे खां पोइ ॿियो को नौजवान अगरि करणु चाहे न त उन लाइ आसानी हुजे। इहो मक़सदु आहे। अच्छा, पोइ सिंध हुकूमत जे तरफ़ां तव्हांखे सपोर्ट मिली जेके हा, सिंध ते वियो? न सिर्फ़ु सिंध हुकूमत, बल्कि CM सिंध, असांजा स्पोर्ट्स मिनिस्टर, सभु जेके आहिनि सपोर्ट कयो। उन्हनि खां बग़ैर तव्हां इहो कोई करे ई न पियो सघां। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे बि सरकार जे थ्रू, सरकार जो मुख़्तलिफ़ ज़ावियो हूंदो आहे। के चवंदा आहिनि त जी फाइनेंशियल सपोर्ट, के चवंदा आहिनि फिज़िकल सपोर्ट, के चवंदा आहिनि लॉजिस्टिकल सपोर्ट, को चवंदा आहिनि इमोशनल सपोर्ट। सिंध गवर्नमेंट जे करे ई आउं हिते आहियां, जंहिं मक़ाम ते पहुतो आहियां। सो इहो चवणु बिल्कुलु ठीकु हूंदो त उन्हनि इलाही सपोर्ट कयो आहे, CM साहब बि। लेकिन अञा थोरो बहितर थियणु सघे ताकी ॿिया नौजवान बि यार हिन में अची सघनि। अच्छा, नौजवाननि खे छा चवणु चाहींदव जेके इन फील्ड में अचणु चाहिनि था? पहिरें बि कंहिं बि स्पोर्ट्स जी फील्ड में अचण लाइ तव्हां छा सोचींदा त हिन में पैसा आहिनि न आहिनि, छा मुंहिंजो हिन में गुज़र सफ़र थी सघे थो? ॿियो तव्हांजो इहो हूंदो आहे त यार ही अगरि मां हिन फील्ड में अचां थो त माण्हू मूंखे रिकॉग्निशन ॾींदा, मूंखे इज़त मिलंदी, माण्हू ॾिसंदा। टियों त इहो हूंदो आहे यार हिन फील्ड में अचां कीअं मां, छा हिन जो औज़ार, छा हिन जो सामान ईज़ी आहे, ॾुखियो आहे? त पहिरियां 2 जेके शिकूं आहिनि, या पहिरीं 2 जेके मां तव्हांखे फैक्टर्स ॿुधाया, उहे बिल्कुलु पॉसिबल आहिनि। जेको 3हों फैक्टर आहे सामान वारो, उहो थोरो महांगो आहे। सो करिणो इहो आहे त तव्हांखे महिनत करणी आहे, ऐं थोरो स्टार्टिंग तव्हांजा 5 साल जेके जीअं आउं 5 साल गुज़ारिया विया आहिनि, उहे ॾुखिया गुज़रंदा। कॾहिं फाटल जूता पाईंदव, कॾहिं तव्हां कुझु पाईंदव, लेकिन हिकु मक़ाम ते अगरि तव्हां पहुची वियो, तव्हां हिकु सुठी जबल जी चोटी दादू मां थी करे, या सखर जो नौजवान, या छोकिरियूं बि सर, छोकिरियूं बि थी सघनि थियूं, या सॼी दुनिया करे थी। अगरि तव्हां सखर मां, दादू मां, शिकारपुर मां, लाड़काने मां थी करे हिकु पाकिस्तान जी वॾी केटू त चलो बाद जी ॻाल्हि आहे, लेकिन तव्हां हिकु सुठी पीक सर कई, मीडिया तव्हांखे वठी आई, मीडिया तव्हांजो नालो हुन ते कयो, त तव्हांखे ऑटोमेटिकली रिकॉग्निशन मिलंदी। उन खां पोइ तव्हां वटि कंपनीज़ ईंदियूं। हर को गवर्नमेंट जे आसिरे ते न लॻे न यार, गवर्नमेंट जो बि काफ़ी कम आहिनि।
वो हीअ ॾिसे प्राइवेट कंपनीज़ तव्हांखे सपोर्ट करे सघनि थियूं पैसा तव्हां वटि ईंदा तव्हां वटि रिकॉग्निशन ईंदी सिर्फ़ु जेके चवंदा आहिनि हिन माउंटेनियरिंग जो इक्विपमेंट ॾुखियो आहे त उनजो हल इहो आहे त तव्हां स्टार्टिंग जेको आहे थोरो सस्ते वारे सां कयो थोरो फाटल मां पाता आहिनि ऐं फ़ख़्र सां ॿुधायां त मां फाटल जूता पाता लेकिन मां त कमु त कढी हुयुमि न हिकु जेके तव्हां कमु कढी वेंदो त अल्लाह ताला तव्हांखे एतिरी हिमत ॾींदो एतिरो तव्हांजो सपोर्ट कंदो जो बाद तव्हांजो सफ़र बहितर थींदो। अच्छा जीअं अक्सर असांजा नौजवान चवंदा आहिनि साईं अचूं त साईं हिन फील्ड में पोइ फ़ाइदो कहिड़ो त फ़ाइदो इहो आहे जो मुख़्तलिफ़ कंपनियूं स्पॉन्सर करे सघनि मुख़्तलिफ़ करे सघनि थियूं कंदियूं अगरि तव्हां महिनत कयो था ईअं असद खे छो कंदी असद अगरि अमेरिका घुमण आयो आहे त असद वटि 7 साल जी महिनत आहे वो पाकिस्तान का हुन शुरू कयो बगैर कंहिं सपोर्ट जे बगैर कंहिं सुठे इक्विपमेंट जे त कंपनीज़ वो ॾिठो यार सौराब साईं वो ॾिठो त यार असद अगरि फाटल कपिड़नि में वञे थो हिनखे कंहिंजी परवाह न आहे त चलो यार हिनखे असीं घटि में घटि हे त करे ॾियूं। हा अच्छा असद कॾहिं माना ईअं महसूसु थियो त जीअं कंहिं पहाड़ ते पहुता हुजो ऐं पोइ हेठि ॾिठो हुजे ऐं चयो हुजे अब समझ आया कि दुनिया क्या है। सर हर दफ़े थींदो आहे लेकिन तव्हां ॾुखियाई सां आया आहियो ख़ासि तौर ते जंहिं हर कम में ज़रा ॾुखियाईयूं त हूंदियूं आहिनि पर हे सभु ॾुखियाई इहा आहे न त तव्हां डायरेक्ट मरी वेंदो न हीअ ॾुखियाई डायरेक्ट ई आहे तव्हां कंहिं ऑफिस में कमु कयो था ॾुखियाई आहे त जॉब छॾे ॾींदव न मूंखे सम्झ में नथी अचे मां घर थो वेही रहां ख़ैरु आहे मूंखे हे कमु नथो अचे मां छॾे थो ॾियां हिते छॾण वारो त सीन न आहे न तव्हां त मथे पहुची वियो कंहिं शइ खे छॾींदव त तव्हां किरंदव कहने जो मक़सदु आहे यार एवरी हर छा चइबो आहे चोटीअ खे चढ़ण वारे सफ़र में चाहे उहो पोएं साल हुजे चाहे हिन साल हुजे या 10 साल पहिरियों हुजे मुश्किल ड्रिज भउ डपु त हमेशह थियो बसि इहो सिर्फ़ु हुई त यार मां काफ़ी ॾुखियाई वारी जॻह खां आयो आहियां उतां आयो आहियां जिते कंहिंखे ख़बर बि न हुई कंहिंखे सम्झ में बि न पई अचे न को सपोर्ट पियो करे मां वापसि ईंदुमि मज़ाक बि कंदा वरी मूंखे ॾिसी करे ॿिया नौजवान चवंदा यार हिन सां इहो थियो त असां सां छा थींदो त इन करे आउं बसि उहे सभु मुश्किलातूं फेस करे ऐं चयो यार ख़ैर आहे ज़िंदगी मौत अल्लाह ताला जे हथ में आहे। पोइ कॾहिं ईअं थियो को धकु लॻो हुजेव का इंजरी थी वई हुजे सर थी पियो त पोइ छा करे अकेलो माण्हू सर पहिरीं मुंहिंजी चोटी जी जेकी हुई न पहिरियों गैर तजुर्बो नो तजुर्बो कुझु बि न शिमशाल में 2017 में मूंखे पत्थर लॻो हुयो एॾो वॾो पत्थर न हुयो लेकिन जेको अगरि तव्हां मथे खां बिल्डिंग खां हिकु पत्थर हेठि बि पिटी कयो नंढो त तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरो आहे सो मथां हिकु 2016 में मूंखे हिकु पत्थर लॻो हुयो उन काफ़ी थोरो कमु ख़राबु कयो अलाह ख़ैर करे पोइ उहो ठीकु थी वियो 2016 में 2017 में हिकु ॿियो थियो वरी मां यूरोप में वियो हुअमि त हुते मुंहिंजो हथु थधो थींदे थींदे बची वियो एवरेस्ट में पंहिंजे लेखे कुझु मुंहिंजो हथु डिसलोकेट थी वियो हुयो वॾे में वॾी चोटी आहे एवरेस्ट उते सो सर वाक़िया हर ज़ाविये जा हर इंटेंसिटी जा थिया आहिनि लेकिन इहे सभु शयूं जेके आहिनि उहे डिस्करेजिंग न आहिनि इहे थींदो रहंदो आहे। अच्छा पोइ कॾहिं ईअं थियो त यार बसि छॾे हिन कम खे हाणे छा यार धक बि लॻनि था चढ़ी करे बि पोइ छा थींदो को फ़ाइदो न आहे कॾहिं को ईअं थियो डिस्करेज बि माण्हुनि कयो हूंदो घणनि माण्हुनि त छा थो करे कहिड़े कम में लॻी वियो आहे हाणे बि कंदा आहिनि छो जो मुंहिंजो लाइफ स्टाइल एॾो सुठो न आहे जेको माण्हुनि खे तवक़ुआत हूंदी आहे लेकिन मां पाण ख़ुशि आहियां आई एम डूइंग समथिंग जेके कोई कंहिं सिंधी हिन महिल ताईं न आहे कयो सो अॼु न त सुभाणे 10 सालनि खां पोइ चलो 20 सालनि खां पोइ कोई त हूंदो चवंदो यार हिन कमु घटि में घटि कोशिशि कई हेसि ताईं वियो हिन खे इदारनि शायदि सपोर्ट न कयो लेकिन हीअ शायदि करे सघिया सो हाणे जेको बि कयां थो में बि थोरो ॾुखियो आहे लेकिन अॼु खां 20 साल बाद त चवंदा न यार हिन कोशिशि त कई हुई माना माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न लॻिजे न माण्हू पंहिंजी मंज़िल ते नज़र रखे हा ईअं ई आहे उते पहुची वेंदो आहे ईअं ई आहे खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता गुजरेगा कैसे अच्छा जे रस्ते सां चढ़ी वञबो आहे पहाड़ ते उन रस्ते सां लॻबो आहे न सर डिपेंड थो करे काफ़ी पहाड़नि जो उहो ई साॻियो हूंदो आहे काफ़ी पहाड़नि जो गोल बि आहे जीअं असांजे साम्हूं गोल पियो आहे अगरि मोनूमेंट पियो आहे ॾिसूं अगरि हितां ईअं सिधो चढ़ंदासीं त पोइ पासे तां बि लही सघूं था न अगरि हे ट्रिकुंडो हुजे हा त पोइ शायदि होॾे परे पासे तां वापसि अचणो हुजे पहाड़ बि ईअं हूंदो आहे अच्छा हूंदो त ट्रिकुंडो ई आहे मथे वञी करे लेकिन काथे काथे परे पासे तां बि रस्तो हूंदो आहे घुमण जो ऐं शायदि कॾहिं कॾहिं आसान हूंदो आहे कॾहिं कॾहिं ॾुखियो हूंदो आहे सो डिपेंड थो करे कहिड़ो पहाड़ आहे कीअं तव्हां किथां अचणु चाहियो ॾिसो दोस्तो नौजवानो ख़ासि करे सिंध जा नौजवानो हीअ बि सिंध जो ई नौजवान आहे लाड़काणे सां तव्हांजो तालुक़ु छा लाड़काणे शहर सां हिन जो तालुक़ु ऐं लाड़काणो त हूअं बि तव्हां ॾिठो आहे त फन जो अदब जो सियासत जो ऐं हाणे वरी जेको आहे सो हिन इहो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे लाड़काणे जो हिकिड़ो सिंधी नौजवान थी करे ऐं माउंट एवरेस्ट ऐं 6 ॿियूं चोटियूं जेके आहिनि उहे हिन सर कयूं आहिनि पहाड़नि ते चढ़ियो आहे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो आहे
ऐं अॼु अमेरिका में साना कन्वेंशन वारनि हिननि खे घुरायो आहे त अची करे तव्हां उत्साह पैदा कयो यूथ में, ख़ासि करे नौजवाननि में, त उहे बि इन तरफ़ अचनि, ईअं न साईं? सर बिल्कुलु वॾी महिरबानी असद मेमन साहब। हाणे वॉक शुरू कयूं था, वॉक टाक बि थी वई थोड़ी घणी, हाणे वरी बाक़ाइदे वॉक शुरू कयूं था। पर इहो ॾिसो त केॾो मज़ो थो अचे वॉक करण में। हा मज़ो आहे साईं, सुबुह सुबुह उथण सां चवंदा आहिनि न सवेर सुम्हिजे सवेर उथिजे अवल धणीअ जो नालो गिणिजे। सो इहो असांखे ईअं न चई विया आहिनि सियाणा, इन करे सवेर सुम्हिजे राति जो, सवेर उथिजे ऐं सुबुह जो वॉक ज़रूरु कजे, एक्सरसाइज ज़रूरु कजे। सिजु ई न निकितो आहे, अञा सिजु न निकितो आहे, अञा 7:15 थिया आहिनि हिते ह्यूस्टन में। सो असां बि वॉक कयूं था, वॉक ज़रूरी आहे सिहत जे लाइ, ऐं पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखो। ऐं ख़ासि करे जेके नौजवान आहिनि उहे हाणे मायूस न थियनि, हिमत कनि, इंशाअल्लाह ताला मंज़िल तव्हांजा क़दम चुमंदी। थैंक यू।